फरमाश इन्हीं कलाम जिलाए रईस गाजी खान लेगारी, रईस आमद खान लेगारी, रईस जबार खान लेगारी, इमदाद खान लेगारी जी। ये लेगारी कौम थे कलामा, कौमी कलामा। नवाब लेगारी साहब जो लिखेला तमाम बेहतरीन शायर है, बेहतरीन दोस्त है। इसी पर कड़े नमूने सा उस्ताद महबूब लेगारी कौम वारा असा सभई बब्बर शेर आयूं के खट जण वारा नायूं असा दिली दिले रायूं हैदरी के खट जण वारा नायूं असा दिली दिले रायूं लेगारी कौम वारा असा सभई बब्बर शेर आयूं के खट जण वारा नायूं असा दिली दले रायूं के खट जण वारा नायूं असा दिली दिले रायूं। मर्द मुजाहिदायूं दिल में रखंदा न मेरायूं के खट जण वारा नायूं असा दिली दिले रायूं के खट जण वारा नायूं असा दिली दिले रायूं। प्यार जी समझूं बोली असा प्यार जी समझूं बोली हणो मोहब्बत सां भली गोली बाकी दुश्मन लाए असा सवा शेर आयूं के खट जण वारा नायूं असा दिली दिले लेगारी कौम वारा असा सभई बब्बर शेर आयूं के खट जण वारा नायूं असा दिली दिले रायूं के खट जण वारा नायूं असा दिली दिले रायूं। नवाब भला भला दोस्त मुजाहिन नवाब भला भला दोस्त मुजाहिन लेगारी टिजण वारा के खाना हिन प्यार सां रहंदायूं असां घुरंदा ख़ैर आहियूं के खट जण वारा नायूं असां दिली दिले लेगारी कौम वारा असा सभई बब्बर शेर आयूं के खट जण वारा नायूं असा दिली दिले रायूं लेगारी कौम वारा असा सभई बब्बर शेर आयूं के खट जण